साले मुंह तो तोखे आसमानन में पे गोलियो। तू तो मुझे यूनिवर्सिटी में मिली हुए छो खैर था है मुखे छो पे गोली तो मैं कम आए नहीं कर तोखे गोली हम पे कम मुंह में केड़ो कम है अदा साले शुमी तुझे प्यार में दीवानी थी भैया। पोइ मां छा कयां मां शुमी खे वठी कोर्ट मैरिज कयां न न ये तोखे कंहिं चयो त पंहिंजी शुमी जो ईअं इलाज करायो। फ्लर्ट करण खे इश्क नाहे चइबो। ॿियो त मूं कॾहिं बि तव्हांजी शुमी सां मोहबत नाहे कई न ई को कॾहिं आसरो ॾिनो आहे। ओहो तव्हां त केॾा अचो पिया वञो पिया। तव्हांखे ख़बर बि आहे न ईंदड़ हफ़्ते में पंहिंजा इम्तिहान आहिनि। हाँ ख़बर अथमि पोइ ऐं हू मैडम घर वञी वेही रही आहे ऐं मथो ॿधी सुम्ही रही आहे त मूंखे इश्क जी बीमारी आहे ऐं मां इम्तिहान कोन ॾींदसि। इम्तिहान बि ॾींदी त कहिड़ो वरी पास थींदी। सालिया मां सीरियस आहियां। शुमी जी ज़िंदगी जो सवाल आहे। तू शुमी खे फ़ोन करे घुरा त हू अचे ई अची इम्तिहान ॾे। ईअं नथो थी सघे मुंहिंजे चवण सां कहिड़ो हू ईंदी। जेकॾहिं तुंहिंजो ॻाल्हाइण आशिकानो हूंदो न त जुती बि कोन पवंदी डोड़ी हली ईंदी। न रासिया न मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजो रूह मुंहिंजो दिलि मुंहिंजो सभु कुझु सिर्फ़ु हीरा आहे। मां शुमी सां ॻाल्हाइण लाइ आशिकानो अंदाज़ किथां आणियां। कंहिंजी ज़िंदगी जो सवाल आहे हुनजो साल हलियो वेंदो ऐं तूं नाटक बि नथो करे सघीं छा? न रासिया मां को अदाकार न आहियां न ई मूंखां अहिड़ी मुनाफ़िकी पुॼंदी। मां कंहिंजी दिलाज़ारी कयां ऐं कूड़ो इश्क कयां। मां अहिड़ी मुनाफ़िकी कयां ऐं इश्क कयां हिकिड़ी सां इज़हार कयां ॿिए सां। मां तोखे हथ थी ॿधां तूं मुंहिंजी कज़न खे बचा। हू सफ़ा होॾे ते वेठी आहे। तुंहिंजी हिकिड़ी फ़ोन कॉल हुनजी ज़िंदगी बचाए छॾंदी प्लीज़। ठीकु आहे मां फ़ोन कयांसि थो।